डिप्टी कमिश्नर घोटकी सिविल अस्पताल डहर की पहुतो स्टाफ की गैर मौजूदगी ऐं सफ़ाई के फुकदान ते कावड़ जो इज़हार। असिस्टेंट कमिश्नर के रिपोर्ट फराहम करण की हिदायत। खबर मूजिब डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली तालके अस्पताल डहर की पहुंची मुख्तलिफ शोबन जो जायज़ो वरतो। उन मौके ते हुन स्टाफ की गैर मौजूदगी ऐं सफ़ाई सुथराई के फुकदान ते कावड़ जो इज़हार कंदे असिस्टेंट कमिश्नर का अस्पताल में मुकर्रर अमले बाबत रिपोर्ट तलब करे वरती। हुन बिल्डिंग खाते के इंजीनियर के पिण हिदायत कंदे चयो त अस्पताल जो तरक्याती कम जल्द अज जल्द मुकम्मल कयो वञे। हुन जीटी रोड डहर की जो पिण दौरो कयो ऐं जायज़ो वरतो ऐं लाॻापियल इंजीनियर तोड़े ठेकेदार के हिदायत कंदे चयो त रोड जो कम 20 ॾींहं अंदरि मुकम्मल कयो वञे। इन सिलसिले में हू ॿीहर जाइज़ो वठंदो। हुन पब्लिक पार्क ऐं बार लाइब्रेरी जो पिण जायज़ो वरतो। बाद में डिप्टी कमिश्नर घोटकी पहुंची असिस्टेंट कमिश्नर ऑफिस में गॾिजाणी कई जंहिंमें तालके सतह जे अमलदारनि शिरकत कई। उन मौके ते डिप्टी कमिश्नर ख़िताब कंदे चयो त समूरा ऑफिसर ऐं मुलाज़िम पंहिंजो फ़र्ज़ बहितर तरीक़े सां अदा कनि त जीअं हितां जे माण्हुनि खे फ़ाइदो हासिल थी सघे ऐं संदन तालके सतह जा मसइला हल थी सघनि। इन सिलसिले में हू जाइज़ो वठंदो रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची